घरदार के जंहिं लुटायो दीने खुदा जे ख़ातिर, घरदार के जंहिं लुटायो दीने खुदा जे ख़ातिर, इस्लाम ते अकेली इनायत हुसैन। हैरान अंबिया सत्ते में हा मलाइक, हैरान अंबिया सत्ते में हा मलाइक, नेले जे जंहिं ॿुधी आहे तलावत हुसैन। मुंहिंजे त पीर जहिड़ो, मुंहिंजे त पीर जहिड़ो ॿियो पीर कंहिंजो न आहे। कुल काइनात ते आहे इमामत हुसैन। मुंहिंजे त पीर जहिड़ो ॿियो पीर कंहिंजो न आहे। कुल काइनात ते आहे इमामत हुसैन जी। रोज़े हशर में अहिड़ो ऐलान थींदो आजिज़, रोज़े हशर में अहिड़ो ऐलान थींदो आजिज़, तोखे मिली वई आहे शफ़ाअत हुसैन जी। मुतहर जहां में इबादत हुसैन जी, मैदान करबला में शहादत हुसैन। माशाअल्लाह, माशाअल्लाह, बहुत ही खूबसूरत कलाम पेश फरमा रहे थे उस्ताद आजिज़ साहब। बहुत शुक्रिया सर। और अब जिस शख्सियत को मैं कलाम की दावत देने जा रहा हूँ